बिछा में गोलियूं हणी ज़ख़्मी कयल नौजवान मनसेब लाशारी ऐं बेगुनाह क़त्ल कयल नौजवान अनवर लाशारी जे रहियल जवाबदारनि गिरफ़्तार कयल जवाबदारनि जी गिरफ़्तारी शो न करण ख़िलाफ़ वरी अंग में लाशारी बिरादरी जे माण्हुनि बिछा थाणे जो घेराव करे एहतिजाज कयो, जंहिं बाद SHO टेई जवाबदार लॉकअप में वेठल मीडिया आडो शो करे छॾिया। एहतिजाज कंदड़ लाशारी बिरादरी जा अॻवाननि हबीब लाशारी, अब्दुल रज़ाक लाशारी, वली मोहम्मद लाशारी, शहज़ादो लाशारी ऐं ॿियनि चयो त बिछा पुलिस गोलियूं हणी ज़ख़्मी कयल नौजवान मनसब लाशारी ऐं क़त्ल कयल अनवर लाशारी जो रहियल जवाबदार हिन महिल ताईं गिरफ़्तार न कयो वियो आहे। हुन चयो त SHO बिछा जवाबदार धुर सां मिली असांजो केस ख़राब करणु चाहे थो। ॿिए पासे SHO बिछा अली मोहम्मद बजीर जवाबदार नाले सैयद अली हैदर शाह, शायन खोसो, हसान मेमण जी गिरफ़्तारी मीडिया आडो शो कराए छॾी आहे। लाशारी बिरादरी जा ख़दशा दूर करे छॾिया आहिनि ऐं SHO बिछा चयो त रहियल बाक़ी हिकु जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं जारी आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।